खैरो बेगारी कैनाल जे पानी न अचण खिलाफ आबादगारनि जो मट गिची में बधी अनोखो एहतजाजी मुज़ाहरो। आबादगार अॻवाणनि आबिद जमाली, अकबर उमरानी ऐं ॿियनि आबादगारनि जी अॻवाणी में गिची में मट खणी एहतजाजी मुज़ाहरो करे शहर जो गश्त कयो वियो। उन मौक़े ते आबादगार अॻवाणनि चयो त बेगारी कैनाल मां निकिरंदड़ मुख़्तलिफ़ शाखनि जा ताजा शाख, ईदन शाख, लुंड माइनर ऐं ॿियनि में पाणी जे हिन वक़्त ताईं न पहुची सघियो आहे। पाणी न पहुचण सबबि बेजारो जी पोखी न थी सघियो आहे, जंहिं सबबि असां आबादगार सख़्त परेशान आहियूं। हुननि वधीक चयो आहे त असांजो गुज़ारो सिर्फ़ सारियालो फसल ते आहे। जेकॾहिं वक़्त सिर पाणी न ॾिनो वियो त असांजो गुज़ारो मुश्किल थी वेंदो।